जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। अॼु जो विषय तमामु ही हर्ष ऐं उल्लास जो आहे। असां हिकु मुहिम हलाई हुई, पंहिंजा झूलेलाल साईं जी तस्वीर हर कार में हुजे, हर घर में हुजे, हर दुकान ते हुजे। असां त हिकु सोच खणी करे अॻियां निकिता हुआ, हर घर झूलेलाल, घर घर झूलेलाल। पर चईंदा आहिनि कि तव्हां हिकु सुठी सोच खणी निकिरो। पंहिंजा उहे झूलेलाल साईं जेके पाण खे धर्म परिवर्तन खां बचाइनि, जंहिंजो जन्म नसरपुर में थियो हो, अहिड़ा झूलेलाल साईं जंहिं पंहिंजी रक्षा कई, पंहिंजे धर्म जी रक्षा कई, उन लाइ उन्हनि अवतार वरितो। त असांजी इहा सोच हुई कि उन्हनि जी तस्वीर घर में हुजे, कारुनि में हुजे, हर जॻह ते हुजे। छोकी पाण सिंधी आहियूं ऐं हींअर झूलेलाल साईं जा ॾींहं पिया हलनि, त इहा मूर्ति छो न पंहिंजी हर जॻह ते स्थापित कजे। इहा सोच खणी असां निकिता हुआ आहियूं। पर उनखे विकराल ऐं विशाल रूप कंहिं ॾिनो आहे? इन सोच खे विकराल ऐं विशाल रूप के ॾिनो आहे? रायपुर जी रजिस्टर राष्ट्रीय सिंधी मंच जेकी संस्था आहे, उहा हिननि खे विकराल रूप ॾेई चुकी आहे। तव्हां पुठियां स्क्रीन ते ॾिसो पिया, उन्हनि इहा मुहिम हलाई आहे कि कार में जंहिंखे बि इहा तस्वीर खपे, तव्हांखे इहा पहुची सघे थी, तव्हांखे इहा मिली सघे थी। स्क्रीन ते तव्हां जेके फ़ोन नंबर ॾिसो पिया, 8888501408, इहो नंबर जेको स्क्रीन ते अचे पियो, तव्हां हिननि खे कॉल करे तव्हांखे जेकी मूर्ति खपे, तव्हां इहा झूलेलाल साईं जी जेकी मूर्ति खपे, तव्हां हिनखे घुराए सघो था, पंहिंजी कार में रखी सघो था। चईंदा आहिनि झूलेलाल साईं तव्हां सां गॾु हूंदा त चईंदा आहिनि सफ़र बि रूहानी थी वेंदो ऐं तव्हांजी ज़िंदगी बि रूहानी थी वेंदी। तव्हां त सफ़र कंदा ई ऐं उहो सफ़र बि साकार थी वेंदो। त जंहिंखे बि इहा तस्वीर खपे, तव्हां हिननि खे फ़ोन करे घुराए सघो था, लॻाए सघो था। जय श्री झूलेलाल।